नाज़रीन, कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात पई आहे, जंहिं सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी सां भरिजी विया आहिनि। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कमर मेमण। जी कमर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, काफ़ी ॾींहंनि जी शदीद गर्मी खां पोइ अॼु चौमासे जी पहिरीं बरसात जेका आहे उहा थी आहे ऐं तेज़ ऐं तूफ़ानी बरसात सबबि जेको आहे जेके रस्ता आहिनि ऐं हेठां जेके इलाइक़ा आहिनि उते पाणी जमा थी वियो आहे, जंहिं करे ज़िंदगी जो जेको कार वहिंवार आहे उहो सख़्तु मुतासिर थियो आहे। तूफ़ानी हवाउनि सबबि जेको आहे केतिरनि ई इलाइक़नि में साइन बोर्ड, वण, घरनि जो छितूं ऐं भितूं जेके आहिनि किरण जा वाक़िया पेश आया आहिनि, जंहिंमें क़ीमती जाननि जो नुक़सान पिणु थियो आहे। इब्राहिम हैदरी वारे इलाइक़े में घर जी छित किरण सबबि 2 ॼणा फौत थिया आहिनि ऐं हिकिड़ो ॼणो जेको आहे शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। लियाकताबाद अंगूरा ॻोठ में घर जी भित किरण सबबि जेको आहे कि 60 वरनि जी औरत सज्जन नाले सां जेका आहे उहा फौत थी वई आहे। कोरंगी जे सेक्टर 33G में जेको आहे वण किरण सबबि हिकु शख़्स शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। मेमण ॻोठ में जेको आहे भित किरण सबबि हिकु 5 वरनि जो ॿारड़ो जेको शदीद ज़ख़्मी थियो आहे। ऐं शहर जो जेको मुख्य रोड इशारा फैसल आहे उहो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उते पाणी जेको आहे हिन वक़्तु जमा थियल आहे, जंहिं सबबि जेको आहे न वॾियूं कतारूं लॻल आहिनि ऐं आसपास इशारा फैसल समेत आसपास जा जेके इलाइक़ा उते हिन वक़्तु बि जेको आहे शदीद ट्रैफिक जाम वारी सूरत हाल आहे ऐं केतिरनि ई कलाकनि खां जेको आहे शहरी जेके पंहिंजो ऑफिसनि खां ऐं कारोबार खां जेको ऑफ करे निकिता आहिनि उहे गाॾियुनि में फाथल आहिनि, ट्रैफिक जाम में फाथल आहिनि। ऐं नाज़रीन खे इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त हिकु हफ़्तो पहिरीं जेको आहे मौसमात खाते वारनि शहर में तूफ़ानी बरसात ऐं अर्बन फ्लड जी जेका आहे वार्निंग जारी कई हुई, जंहिंखां पोइ शहर में रेन एमरजेंसी नाफ़िज़ कई वई हुई। पर घटि नालनि जी मुनासिब सफ़ाई न थियण सबबि जेको आहे रस्तनि ऐं हेठां इलाइक़नि में पाणी जमा थी वियो आहे। गटर जेके आहिनि उबता उथली पिया आहिनि ऐं उन्हनि जो पाणी बि जेको आहे रोडनि ते हेठां इलाइक़नि में जेको आहे जमा थी रहियो आहे। ज़िंदगी जो जेको कार वहिंवार आहे उहो सख़्तु मुतासिर थियो आहे। इन खां गॾोगॾु जेको शहर जे केतिरनि ई इलाइक़नि में बिजली पिणु गाइब थी वई आहे। शहरी जेको आहे जिते अज़ाब में मुब्तला आहिनि ऐं हिन वक़्तु बि ॾिठो वञे त आसमान ते कारा बादल छाइल आहिनि ऐं किथे किथे जेको आहे बूंदाबारी पिणु थी रही आहे, जॾहिं त बलदियाती इदारनि पारां जेको आहे पाणी जी निकाली जूं कोशिशूं जारी आहिनि। मौसमात खाते वारनि जेको आहे बरसाति जो इहो सिलसिलो आरपा ताईं जारी रहण जी अकती कई आहे। जी कमर, मां जी महिरबानी।